ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 9/1/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार, हिन पुरुषोत्तम संगम युग में पुरुषोत्तम ठहिण जो पूरो पूरो पुरुषारथ करो। हिन पुरुषोत्तम संगम युग में पुरुषोत्तम ठहिण जो पूरो पूरो पुरुषारथ करो। जेतिरो थी सघे यादि ऐं पढ़ाई ते अटेंशन ॾियो। हिन पुरुषोत्तम संगम युग में पुरुषोत्तम ठहिण जो पूरो पूरो पुरुषारथ करो। जेतिरो थी सघे यादि ऐं पढ़ाई ते अटेंशन ॾियो। प्रश्न आहे, तव्हां ॿार ॾाढा वॾा वापारी आहियो, तव्हांखे हमेशह कंहिं ॻाल्हि ते ध्यानु ॾेई वीचार करणो खपे। उत्तर आहे, हमेशह घाटे ऐं फ़ाइदे जो वीचार करो। अगरि हिन ते वीचार न कयो त प्रजा में दासासी ठहिणो पवंदो। बाप 21 जन्मनि जी राजाई जो वरसो ॾींदो आहे, हुनखे गवाए ॾींदो। इन करे बाप सां पूरो सौदो करिणो आहे। बाप आहे दाता। तव्हां ॿार सुदामे मिसल चांवर मुठी ॾींदा आहियो ऐं विश्व जी बादशाही वठंदा आहियो। त असांखे हमेशह घाटे ऐं फ़ाइदे जे बारे में वीचार करणो खपे। अगरि हिन ते वीचार न कयो त प्रजा में वञी दासासी ठहींदव। बाप 21 जन्मनि जी राजी जो वरसो ॾिए थो, उहो गवाए छॾंदासीं। इन करे बाप सां पूरो सौदो करिणो आहे। बाप आहे दाता। तव्हां ॿार सुदामे मिसल चांवर मुठी ॾींदा आहियो ऐं विश्व जी बादशाही वठंदा आहियो। ओम शांति। ॿार हिते वेठा आहिनि, इहे स्कूल आहे न, इहे कोई सत्संग न आहे। महंत ब्राह्मण व कोई सन्यासी साम्हूं न वेठो आहे। इहा हिते डर जी कोई ॻाल्हि न आहे। बाबा चवनि था, हिते डर जी कोई ॻाल्हि कोन्हे कि स्वामी नाराज़ न थी वञे। भक्ति मार्ग में जॾहिं कोई साधु सन्यासी खे घर में बुलाईंदा आहिनि त हुनजा पांव पी करे पीअंदा आहिनि। इहे त बाप आहे न। घर में ॿार कॾहिं बाप सां डरंदा आहिनि छा? त तव्हां साथ में खाईंदे पीअंदे खेॾंदा आहियो न। सन्यासी गुरू आदि सां गॾु ईअं चईंदा छा? सन्यासी गुरू आदि सां ईअं चईंदा? हुते त सन्यासी गुरू अलॻि खाईंदो, बाक़ी फॉलोअर्स अलॻि खाईंदा। हुते त सॼो ॾींहुं गुरू जी कंदा रहंदा आहिनि। हिते त ईअं न करिणो आहे न। इहे त बाप आहे न। गुरू सां पंहिंजो वरसो, टीचर सां पंहिंजो वरसो मिलंदो आहे। बाप सां त प्रॉपर्टी मिलंदी आहे न। ॿार पैदा थिया ऐं वारिस ठहियो। हिते बि ॿार बाप जा ॿार ठहिया, बाप खे पहचानो। बसि असां स्वर्ग जा मालिक ठही वियासीं। बाप आहे ई स्वर्ग जो रचयिता। हिन लक्ष्मी नारायण स्वर्ग जी राजाई कीअं ऐं काथां वठी, इहे कोई बि न ॼाणंदो आहे न। हिन लक्ष्मी नारायण स्वर्ग जी राजाई काथां वरिती, कीअं वरिती, इहे केर बि न ॼाणंदो आहे। तव्हां सम्झंदा आहियो असां हुयासीं पोइ ठहूं था। मनुष्य त कुझु बि ख़्यालु न कंदा आहिनि कि इहे केरु आहे। असां कंहिंखे पूॼंदा आहियूं। शिव जे मंदर में वञी करे सिर्फ़ु लोटी चढ़ाए करे ईंदा आहिनि। ॼाणंदा कुझु बि न आहिनि। ॼाणंदा कुझु बि न आहिनि। बाबा चवनि था सिर्फ़ु लोटी चढ़ाए करे हली ईंदा आहिनि। तव्हांखे हाणे फीलिंग ईंदी आहे कि असां हिन मृत्यु लोक जो शरीर छॾे अमर लोक में वञूं था। प्राप्ति केॾी भारी आहे न। भक्ति मार्ग में कुझु बि प्राप्ति न आहे। बाप ख़ुदि बि चईंदा आहिनि, असां 12 गुरू कया, हाणे सम्झायूं कि इहो त टाइम वेस्ट थी वियो ऐं ॿियो ई हेठि उतरंदा आया आहियूं। परंतु इहे बि ड्रामा में नूंद आहे न। असांजी कोई सां दुश्मनी न आहे। भक्ति सां छा थींदो आहे, माण्हू पाप खां बचंदो आहे। ऐं माण्हू भक्ति बि न करे न त पाप आत्मा ठही वञे। भक्ति कंदो चलो वैसे विकार में वेंदो आहे, लेकिन भक्ति कंदो कम से कम यात्राउनि ते वेंदो, कोई व्रत रखंदो हर हफ़्ते। इन करे हर हफ़्ते कंहिं न कंहिं देवी देवताउनि जो ॾींहुं ठाहे छॾियो अथनि। त हिन सां बि कम से कम हुन ॾींहुं विकार में न वेंदो, भॻवान खे यादि कंदो। पाप त न कटजंदा, लेकिन उन ॾींहुं पाप त न कंदो न कम से कम। त बाबा चवनि था कि ॾिसो,
भक्ति मार्ग में प्राप्ति कुछ ना आहे। हाणे त असांखे केॾी भारी प्राप्ति आहे न। हाणे असांखे फीलिंग ईंदी आहे की असां मृत्यु लोक जो शरीर छॾे अमर लोक में वेंदासीं। भक्ति मार्ग में कुझु बि प्राप्ति न आहे। बाबा ख़ुदि बि चईंदा आहिनि की असां 12 गुरू कया, हाणे सम्झंदा आहियूं की केतिरो टाइम वेस्ट कयो, ॿियो ई हेठि उतरंदा आयासीं। परंतु इहो बि ड्रामा में नूंद आहे। असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे। असां हिकु बाप सां गॾु प्रीत रखी आहे। तव्हां हाणे अंदरि क्लास में वेंदा आहियो त हिन चित्रनि खे ॾिसी ख़ुशि थियणो खपे की असां पढ़ी करे इहा ठहूं था। अहिड़ा श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहूं था न, असां राधे कृष्ण जहिड़ो ठहूं था। तव्हांखे मालूम आहे मास्टर गॉड ठहूं था। तव्हांखे मालूम आहे इहा राजधानी कीअं स्थापना थींदी आहे। बाप चईंदा आहिनि ॿार मुंहिंजो न। बाप एतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, पोइ बि आश्चर्यवत सुनंती कथंती भागंती थी वेंदा आहिनि, माया जा ठही वेंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे ट्रेटर, जो हिकु राजधानी सां निकिरी ॿिए में वञी करे ठहींदो आहे। बाप केतिरो सुठी रीति पुरुषारत कराईंदा आहिनि। भक्ति मार्ग में केतिरा भटकंदा आहिनि। दान पुण्य तीर्थ व्रत नेम आदि ॾाढा कंदा आहिनि। अच्छा साक्षात्कार थियो त छा थियो, चढ़ती कला थी न, ॿियो ई उतरती कला थी। तव्हांजी दिन प्रतिदिन चढ़ती कला आहे, बाक़ी सभिनि जी उतरती कला आहे न। गुरू माण्हू चईंदा बि आहिनि ज्ञान ब्रह्मा जो ॾींहुं आहे, भक्ति ब्रह्मा जी राति आहे। ज्ञान ऐं भक्ति में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ज्ञान सां सुख मिलंदो आहे। बाबा केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि की तव्हां ई विश्व जा मालिक हुयो, पोइ तव्हां ई हेठि उतरंदा आया आहियो। बाबा असांखे केॾो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि की असां ई विश्व जा मालिक हुयासीं, पोइ असां ई हेठि उतरंदा आया आहियूं न। हाणे बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजी खे आत्मा सम्झो। बाप अविनाशी आहे न। आत्मा चईंदी आहे हे अविनाशी बाबा, असांखे अची करे पावन ठाहियो। हिन में मुक्ति जीवन मुक्ति सभु अची वेंदी आहे न। तव्हां हाणे सम्झंदा आहियो भक्ति मार्ग में असां कुझु बि न ॼाणंदा हुआसीं, ढूंढंदा रहंदा हुआसीं। ॻाईंदा बि आहिनि हे भॻवान रहम करो। भक्ति मार्ग में सभु माण्हू ढूंढंदा रहंदा आहिनि। ॻाइबो बि आहे न हे भॻवान रहम करो। भॻवान चइण सां एतिरी टेस्ट न ईंदी आहे। भॻवान चइण सां एतिरी टेस्ट न ईंदी आहे। वरसो यादि न ईंदो न। भॻवान त मतिलबु उहो भॻवान, असां भॻत नंढा। ऐं बाबा आहे न असांजो बाबा, ओ मुंहिंजा मिठा बाबा। बाबा सां गॾु पोइ वरसो बि आहे। तव्हां चईंदा ऊचते शिव बाबा, त फौरन वरसो बि यादि अची वेंदो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहे रावण राज्य आहे न। राम राज्य हूंदो आहे सतयुग में, हाणे त कलयुग आहे न। सतयुग में ॾाढा थोरा मनुष्य हुया। हिकु आहे आदि सनातन देवी देवता धर्म, सुख शांती हुई न। हिते मनुष्य शांति जे लाइ भटकंदा रहंदा आहिनि, केतिरो ख़र्चा कंदा आहिनि कॉन्फ्रेंस आदि। तव्हां उन्हनि खे लिखी सघंदा आहियो शांति जो सागर, पवित्रता जो सागर, संपत्ति जो सागर। उहो संपत्ति जो बि सागर आहे। बाबा असांखे ज्ञान संपत्ति ॾींदो आहे। जंहिं वटि ज्ञान धन हूंदो आहे न, उन वटि स्थूल धन आपे ई अची वेंदो आहे। दुनिया में बि जंहिं माण्हू खे सम्झ हूंदी आहे कंहिं कार्य जी, त उन वटि स्थूल धन अची वेंदो आहे न। सभु कुझु उन्हनि सां मिलंदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में असां ॾाढा धनवान हुयासीं न। विश्व में शांती त हुते हुई, बाक़ी आत्माउनि खे शांती हूंदी आहे परम धाम में। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में ॾाढा असां धनवान हुयासीं। विश्व में शांती त हुई, बाक़ी आत्माउनि खे शांती हूंदी आहे परम धाम में। परम धाम में सभिनि खे शांती मिलंदी आहे न। विश्व में असां अकेला ई हुआसीं त सुख शांती सभु हुई। त ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। अहिड़े स्वर्ग जे लाइ शास्त्र में छा छा ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि। हाणे बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे एतिरो सम्झाईंदो आहियां त जो तव्हांखे कोई बि प्रश्न आदि पुछण जी दरकार ई न रहे। बाबा असांखे केॾो सम्झाईंदा आहिनि। पहिरियों त मामेकम यादि करो। तव्हां सॾु कंदा आहियो पतितनि खे अची करे पावन ठाहियो, अर्थात पुरानी दुनिया खे अची करे नयो ठाहियो। बाबा चईंदा आहिनि परंतु अर्थ कुझु बि न सम्झंदा आहिनि।
त बाबा चवंदा आहिनि सुत ई मुंझाए छॾियो अथनि। मतिलबु शास्त्रनि में लिखनि छा था पोइ चवनि छा था, कुझु बि सम्झ में नथो अचे। हाणे सुलझाइणो पवंदो आहे न। भक्ति में केतिरा चित्र ठाहिया आहिनि। कृष्ण खे चक्र ॾेई छॾियो अथनि जंहिंसां अकासुर बकासुर खे मारे। अरे उहो कोई हिंसक हुयो छा? पोइ चवंदा आहिनि फलानी फलानी खे भॼाई, डबल अहिंसक ठाहे छॾियो, डबल अहिंसक ठाहे छॾियो आहे। डबल अहिंसक लिखियो अथनि लेकिन ठाहे छॾियो आहे डबल हिंसक। वंडर आहे न, जीअं शास्त्र ठाहिया उन्हनि जी बुद्धि जी कमाल आहे। पोइ उन्हनि खे चवंदा आहिनि व्यास भॻवानु। हाणे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, दैवी गुणनि खे धारणा करो। ॿियो कोई ॻाल्हि आहे न। तव्हांखे योग में वियारबो आहे। छो जी ॾाढा आहिनि जो बाप खे यादि ई न कंदा आहिनि। इन करे अहिड़ो टाइम बि रखियो आहे कि वेही करे बाबा खे यादि करो। न त ॾिसो ब्रह्मा बाबा त हलंदे फिरंदे ईअं यादि कंदा हुया न। ब्रह्मा बाबा कॾहिं भटियूं कई? त बाबा चवंदा आहिनि कि पंहिंजे बाबा खे यादि न कंदा आहिनि। ॾाढा आहिनि जो बाबा खे यादि ई न कंदा आहिनि, पंहिंजे ई धंधे में रहंदा आहिनि। हुननि खे फ़ुर्सत ई न आहे। परंतु हिन में त कमु आदि बि कंदे उहे बि बुद्धि सां यादि करिणो आहे। लेकिन हिते त बाबा खे असांखे कीअं यादि करिणो आहे? कर्म कंदे बि बुद्धि द्वारा बाबा खे परम धाम में यादि करिणो आहे न। तव्हां आशिक़ आहियो मुंहिंज माशूक जा। हाणे मां तव्हांखे चवंदो आहे ॿिया सत्संग छॾे ॿिया संग छॾे हिकु मुंहिंजो संग जोड़ो। खाता खाईंदे पीअंदे सिर्फ़ु इहा आदत विझो कि मां आत्मा आहियां। ॿियो बाप खे यादि करो। बाप तव्हांखे केतिरो ऊचो ठाहींदा आहिनि। तव्हां इहे पाई पैसे जी ॻाल्हि न मञंदा आहियो, मूंखे यादि न कंदा आहियो। पंहिंजे ॿारनि खे बि चवंदा आहियो, पंहिंजे ॿारनि खे कंदा आहियो यादि, मूंखे न कंदा आहियो। बाबा चवनि था कि सिर्फ़ु इहा आदत विझो कि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो बाबा आहे। बसि बाबा खे यादि करो। बाप तव्हांखे केतिरो ऊच ठाहींदा आहिनि। तव्हां इहा पाई पैसे जी ॻाल्हि न मञंदा आहियो, मूंखे यादि न कंदा आहियो। पंहिंजे ॿारनि खे यादि कंदा आहियो, मूंखे न कंदा आहियो। वास्तव में निष्ठाक्षर चइणु रॉन्ग आहे। बाबा डायरेक्ट अची करे चवंदा आहिनि मामेकम यादि करो। कल्प पहिरियों बि सम्मुख बाप आयो हुयो न। हाणे सम्झाईंदा आहिनि हे मिठा ॿार, कल्प खां पोइ वरी अची करे मिलिया आहियो लाडला ॿार। ॾिसो बाबा सखी केॾो प्यार सां था चवनि कि बाबा डायरेक्ट अची करे चवंदा आहिनि मामेकम यादि करो। कल्प पहिरियों बि सम्मुख बाप सम्झायो हुई, हाणे सम्झाईंदा आहिनि मिठा मिठा ॿार, कल्प खां पोइ मिलिया आहियो लाडला ॿार। हाणे तव्हांजा 84 जन्म पूरा थिया। हाणे वापसि वञण जे लाइ तव्हांखे पवित्र ज़रूरु ठहिणो पए। विकार में वञण जे कारण ई ॾाढो पतित थी विया आहियो। पावन न ठहींदव त पद बि कमु मिलंदो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, 84 जे चक्कर खे यादि करो। इहे ई स्वदर्शन चक्र आहे न। हिन जो अर्थ बि कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हिन जो अर्थ बि कोई न ॼाणंदा आहिनि। मुख सां ज्ञान शंख वॼाइण इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। इहे सम्झो बेहद जो बाप स्वर्ग जो रचयिता आहिनि। बाप खे यादि करो त संतान जी चढ़ती कला थी वेंदी। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो कि इहे हिकु ठहियलु ड्रामो आहे। हर 5000 वर्ष खां पोइ बाप ईंदा आहिनि। हाणे सुठी रीति पुरुषारत करो। तव्हां धन जे पुठियां छो मरंदा आहियो? अच्छा मास में 1 2 लाख कमायो, परंतु इहे सभु त ख़तमु थी वेंदो न। ॿार खाइण वारा ई न रहंदा। लोभ रहंदो आहे कि पुत्र पोतरा तर पोतरा खाइनि। ईअं न पुनर्जन्म सभु उन कुल में ई वठंदा। पुनर्जन्म पतो न किथे थींदो आहे। जंहिंजो जंहिंसां कहिड़ो हिसाब किताब हूंदो आहे, चास्ती हूंदो आहे, हुन सां हुनजो उते जन्म वठंदो आहे।
तव्हां त 21 जन्मनि जो वरसो पाईंदा। अगरि कम पुरुषार्थ कयो त प्रजा में दास अची वञी करे ठहींदा त केतिरो घाटो थी वियो न। इन करे बाबा चवनि था पैसे जे पुठियां न पओ। असां वटि ज्ञानदान हूंदो त पैसो त आपे ई अची वेंदो, बैंक बैलेंस असांजा सभु भरियल उहा रहंदा। त बाबा चवनि था त घाटे ऐं फ़ाइदे जो बि वीचार करो। वापारी माण्हू पाप बि ॾाढा कंदा आहिनि त कुझु न कुझु धर्माऊ कढंदा आहिनि। इहे त आहे अविनाशी ज्ञान रत्ननि जो वापारु। इहे त आहे अविनाशी ज्ञान रत्ननि जो वापारु आहे जो कोई वीरलो ई कंदो आहे। हिते त असांखे ज्ञान रत्ननि जो वापारु करिणो आहे जो कोई वीरलो ई कंदो आहे। ये सौदो डायरेक्ट बाप सां करिणो आहे। बाप ॾींदा आहिनि ज्ञान रतन। ये सौदो असांखे डायरेक्ट बाप सां करिणो आहे। बाप ॾींदा आहिनि ज्ञान रतन, उहो त दाता आहे न। बाबा चवंदा आहिनि त इहे असांखे हिते ज्ञान रतन जो वापारु करिणो आहे। जेतिरो असां बाबा खां ज्ञान वठी करे ॿियनि खे ॾींदासीं ओतिरो असांजो स्थूल धन हाणे बि भरपूर रहंदा ऐं भविष्य 21 जन्मनि जे लाइ बाबा त चवंदा आहिनि न 50-60 वर्ष ताईं 50-60 सालनि ताईं जन्मनि ताईं बि तव्हां सुठा धनवान रहंदव। इहो सौदो डायरेक्ट बाप सां करिणो आहे। बाप ॾींदा आहिनि ज्ञान रतन, उहो त दाता आहे न। ॿार चांवर मुठी ॾींदा आहिनि, बाप त ॾींदा आहिनि बेहद जी बादशाही। उन्हनि जी भेट में इहे चांवर मुठी थी वई। तव्हां सभु सुदामा आहियो न, छा ॾींदा आहियो ऐं छा वठंदा आहियो। विश्व जी बादशाही वठी करे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। विश्व जी बादशाही वठी करे विश्व जा ई मालिक ठही वेंदा आहियूं न असां। बुद्धि चवंदी आहे हिकु ई भारत खंड हूंदो, प्रकृति बि नई हूंदी, आत्मा बि सतो प्रधान हूंदी न। सत्युग में त तव्हां देवताऊं हुयो त प्योर सोनो हुयो, पोइ त्रेता में थोरी चांदी आत्मा में पइजी हुई, उन्हनि खे सिल्वर एजे चइबो आहे। सीढ़ी हेठि उतरंदा वेंदा आहिनि। हिन समय तव्हां ॾाढो ऊच आहियो। विराट रूप जो बि चित्र आहे न, सिर्फ़ु अर्थ न सम्झंदा आहिनि। केतिरा ढेर चित्र आहिनि। कोई क्राइस्ट जो चित्र रखंदा आहिनि त कोई साईं बाबा जो रखंदा आहिनि। मुसलमाननि जो बि गुरू, मुसलमाननि खे बि गुरू कंदा आहिनि। पोइ हुते वञी करे शराब जी महफ़िल कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि केतिरो अज्ञान अंधेरो आहे न। इहे सभु भक्ति मार्ग जो अंधेरो आहे। संग जी ॾाढी संभाल करणी खपे। किथे चइबो बि आहे न संग तारे संग बोरे। कुसंग आहे माया जा 5 विकारनि जो। हाणे तव्हांखे 7 बाप जो संग मिलियो आहे जंहिंसां तव्हां पार थी वेंदव। हाणे असांखे 7 बाप जो संग मिलियो आहे जंहिंसां असां पार थी वेंदा आहियूं। असांखे हिकु बाप जे ई संग में रहणो आहे। माया जे 5 विकारनि जो संग न करिणो आहे। हाणे तव्हांखे 7 बाप जो संग मिलियो आहे जंहिंसां तव्हां पार थियो था न। बाप ई 7 चवंदा आहिनि। कल्प कल्प तव्हांखे 7 जो संग मिलंदो आहे। पोइ अधु कल्प खां पोइ कुसंग मिलंदो आहे रावण जो। इहे बि सम्झंदा आहियो कल्प पहिरियों मिसल राजधानी ज़रूरु स्थापना थींदी। इहे बि सम्झंदा आहियो कल्प पहिरियों असांजी राजधानी, इहे बि सम्झंदा आहियो कल्प पहिरियों मिसल राजधानी ज़रूरु स्थापना थींदी असांजी। त बाबा चवनि था कि अॼु संग जी संभाल करो। कुसंग कल्प तव्हांखे 7 जो संग मिलंदो आहे। पोइ अधु कल्प कुसंग मिलंदो आहे रावण जो। 5 विकार माया जा 5 विकारनि जो आहे कुसंग। चइबो बि आहे न संग तारे कुसंग बोरे। हाणे असांखे 7 बाप जो संग मिलियो आहे जंहिंसां असां पार थी वेंदा आहियूं। हाणे असां पार था थियूं न, बाबा वटि असां पहुची वियासीं। त बाबा चवंदा आहिनि इहे बि सम्झंदा आहियो कल्प पहिरियों मिसल राजधानी ज़रूरु स्थापना थींदी। तव्हां विश्व जा मालिक ज़रूरु ठहींदव। हिते त पार्टीशन थियण जे कारण केतिरा झगड़ा थींदा आहिनि।
हुते त आहे ई हिकु धर्म, विश्व में शांती हुई, जबकि अद्वैत देवताउनि जो राज्य हुयो। हिकु ई धर्म हुयो, हुते अशांती काथां खां आई, उहो आहे ई ईश्वर जो राज्य। स्पिरिचुअल नॉलेज सां परमात्मा किंगडम स्थापना कई त ज़रूरु हुते सुख हूंदो न, केतिरो सुख हूंदो हुते। त बाबा चवंदा आहिनि बाप जो ॿारनि ते प्यारु हूंदो आहे न। बाप चवंदा आहिनि मां ॼाणंदो आहियां तव्हांखे केतिरा धक्का खाइणा पवंदा आहिनि। सम्झंदा आहिनि भॻवानु कोई न कोई रूप में ईंदो। कॾहिं बैल जी सवारी बि ॾेखारींदा आहिनि, कॾहिं बैल ते सवारी हूंदी आहे छा, बाबा पुछनि था। केतिरो अंधियारो आहे न। तव्हां ॿार हाणे सभिनि खे ॿुधायो कि बाप सभिनि खे वरसो ॾियणु आयो आहे। ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना थिए थी न। बाबा हमेशह वड़ जे झाड़ जो मिसाल ॾींदा आहिनि। वैसे हिननि जो फाउंडेशन आहे उहो ई पोइ वरी स्थापना करनि था न। वैसे हिननि जो फाउंडेशन आहे उहो ई वरी खां स्थापना करनि था। ॿियो कोई धर्म रहंदो ई न। बाबा चवनि था ॿियो कोई धर्म रहंदो ई न। भारत आहे ई अविनाशी खंड, अविनाशी तीर्थ आहे न। ॾिसो असांजो जॾहिं धर्म ईंदो त ॿियो कोई धर्म हूंदो ई न। भारत आहे अविनाशी खंड, अविनाशी तीर्थ आहे न। बाप जो बर्थ प्लेस आहे। बाबा मिठी मिठी ॿारनि खे केतिरो प्यार सां सम्झाईंदा आहिनि। टीचर जे रूप में पढ़ाईंदा बि आहिनि न बाबा। बाप जे रूप में असांखे विश्व जी बादशाही, विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। तव्हां ॿार पढ़ी करे मूंखां बि ऊच हली वेंदा आहियो। मां त राजा ई वठंदो न आहियां। तव्हां मूंखे कॾहिं स्वर्ग में सॾु कयो अथव कि अचो मां तव्हांखे स्वर्ग में मूंखे सॾु कयो अथव कि अचो बाबा मां तव्हांखे स्वर्ग में भेजे ॾींदो आहियां। केतिरा मज़े जो खेल आहे न। असां जॾहिं स्वर्ग में वेंदा आहियूं त बाबा विश्राम कंदा आहिनि। मतिलबु कोई ॿार अहिड़ा हूंदा आहिनि न जंहिंजे हूंदे माउ बाप खे कोई फ़िक्रु न रहंदी आहे। माउ बाप आराम सां पंहिंजो जीवन जीअंदा आहिनि। त असां बाबा जा अहिड़ा ॿार आहियूं जो असां जॾहिं सृष्टि ते पार्ट वॼाईंदासीं, जॾहिं असांखे बाबा अहिड़ी दुनिया ठाहे करे सृष्टि में मोकिलींदो त कोई बि विकार बुराई कोई दुख हूंदो ई न। हाणे बाबा सां एतिरी शक्ति भरे करे असांखे सृष्टि ते मोकिलनि था स्वर्ग में। पोइ ओतिरो समय बाबा मथे विश्राम कंदा आहिनि। त असां बाबा जा केॾा लाइक़ु ॿार आहियूं न। ऐं पोइ द्वापर खां जॾहिं ॿिया धर्म अची वेंदा, रावण अची वेंदो त हुन दुनिया में पोइ ॿार चिलाईंदा त बाबा खे बि अचिणो पवंदो। बाबा जी बि निंड फिटी पवंदी। केतिरो मज़े जो खेल आहे। बाप चवंदा आहिनि अच्छा ॿार जीते रहो। असां वानप्रस्थ अवस्था में वञी करे रहंदासीं त बि असां त बाबा खे चईंदासीं न बाबा जीअं त मथे वेठे हाणे बि ॾिसंदा आहियो भक्ति मार्ग में बि त हूअं मथे वेठे स्वर्ग में बि ॾिसजो। बाबा खे असां ईअं निमंत्रण ॾियूं। हेठि त बाबा जो ड्रामा अनुसार पाठ आहे त बि असां बाबा खे त निमंत्रण ॾियूं था कि हेठि बि तव्हां अची करे ॾिसो। लेकिन ड्रामा जे चक्कर में बाबा बि बंदल आहे न। बाप चवंदा आहिनि हाणे त आफ़तियूं सिर ते खड़ियूं आहिनि। इन करे पुरुषोत्तम ठहिण जो हिन पुरुषोत्तम संगम युग ते पूरो पुरुषारत करिणो। बाप खे यादि करण जो पुरुषारत कंदा रहो त विक्रम विनाश थी वेंदा। ॿियो जेतिरो जो पढ़ंदो उहो ऊच कुल में वेंदो। बाप खे यादि करण जो पुरुषारत कंदा रहो त असांजा सभु विक्रम विनाश थींदा रहंदा न। ऐं जेतिरो जो पढ़ंदो उहो ऊच कुल में वेंदो। बाप चवंदा आहिनि पंहिंजी घोट त नशो चढ़े, सदा ॿारनि खे बाप सां वरसो मिलंदो आहे न। बाप चवंदा आहिनि पंहिंजी घोट त नशो चढ़े, मतिलबु असांखे जो प्राप्ति आहे हुनखे साम्हूं रखो त नशो चढ़ंदो। सदा ॿारनि खे बाप खां वरसो मिलंदो आहे। लौकिक में त ॿारनि खे सिर्फ़ु छोरनि खे मिलंदो आहे न, मतिलबु पुटनि खे मिलंदो आहे बाबा चवनि था। लेकिन हाणे त असां सभिनि खे
हाणे त सभिनि खे मिले थो न। त बाबा चईंदा आहिनि सदा ॿारनि खे बाप खां वरसो मिलंदो आहे। लौकिक में त सिर्फ़ु छोरनि खे ई मिलंदो आहे, छोरनि खे न मिलंदो आहे। त बाबा चवनि था हिते बाक़ी कन्यादान त थींदो आहे दुनिया में माण्हू कन्यादान कंदा आहिनि। हिते त सभु आत्माउनि खे वरसो मिलंदो आहे, नसो बि बेहद जो। त हिन ते पूरो ध्यानु ॾियणो खपे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि हिकु ॾींहुं बि मिस न करिणो खपे। बाबा खे चवनि कि मूंखे फ़ुर्सत न आहे। बाबा चईंदा आहिनि हीअं न चओ कि बाबा असांखे फ़ुर्सत न आहे, हिकु ॾींहुं बि मिस न करिणो आहे। अरे आत्मा खे फ़ुर्सत न आहे मूंसां पढ़ण जे लाइ, इहे चइण में शर्म न ईंदी आहे? त बाबा ॾिसो मथां बाबा हिन पतित दुनिया में आया आहिनि, मूंसां चवनि था बाबा फ़ुर्सत न आहे। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार संग सां पंहिंजी ॾाढी संभाल करणी आहे। हिकु सत बाप जो ई संग करिणो आहे। माया 5 विकारनि जे संग सां ॾाढो दूर रहणो आहे। ॿियो आहे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे, पंहिंजी मस्ती में रहो। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे, पंहिंजी मस्ती में रहो। किथे चइबो बि आहे न पंहिंजी घोट त नशो चढ़े, हिकु ॾींहुं बि पढ़ाई मिस न करो। वरदान आहे सेवा में स्नेह ऐं सत्यता जी अथॉरिटी जे बैलेंस द्वारा सफलता मूर्त भव। जीअं हिन कूड़े खंड में ब्रह्मा बाप की सत्यता जी अथॉरिटी जो प्रत्यक्ष रूप ॾिठो। उन्हनि जे अथॉरिटी जा बोल कॾहिं अहंकार जी भासना न ॾींदा आहिनि। अथॉरिटी जे बोल में स्नेह समायल हूंदो आहे न। अथॉरिटी जा बोल सिर्फ़ु प्यारा न प्रभावशाली हूंदा आहिनि। थस फॉलो फादर करो। स्नेह ऐं अथॉरिटी, निर्माणता ऐं महानता ॿई साथ साथ ॾेखारे में ॾियनि। स्नेह बि हुजे, अथॉरिटी बि हुजे, निर्माणता बि हुजे, महानता बि हुजे। ॿई स्नेह ऐं अथॉरिटी, निर्माणता ऐं महानता त ॿई साथ साथ ॾेखारे में ॾियनि। वर्तमान समय सेवा में हिन बैलेंस जो अंडरलाइन करो त सफलता मूर्त ठही वेंदो। स्नेह बि हुजे, सत्यता बि हुजे, निर्माणता बि हुजे, महानता बि हुजे। स्लोगन आहे मुंहिंजे खे तुंहिंजे में परिवर्तन करणु अर्थात भाग्य जो अधिकार वठणु। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्तो स्थिति जो अनुभव करो। पहिरियों पंहिंजी देह जे लगाव खे ख़तमु करो त संबंध ऐं पदार्थ सां लगाव आपे ई ख़तमु थी वेंदो। फ़रिश्तो ठहिण लाइ पहिरियों इहो अभ्यास करो कि इहा देह सेवा अर्थ मिली आहे असांखे। इहा देह असांखे सेवा अर्थ मिली आहे। अमानत आहे, मां हिन देह खे संभालण वारी आत्मा ट्रस्टी आहियां। पोइ ॾिसो फ़रिश्तो ठहिणु केतिरो सहज लॻंदो आहे न। मुंहिंजी देह न आहे, हीअ बाबा असांखे ॾिनी अथई। हिन देह द्वारा असांखे ज्ञान ॿुधणो आहे, मनन चिंतन करिणो आहे, ॿुधाइणो आहे, कर्मणा सेवा करणी आहे। बसि कर्म थियो, बसि मां आत्मा आहियां। पोइ असांजो फ़रिश्तो ठहिणु ॾाढो सहज थींदो। श्री आत्मिक स्मृति में रहंदासीं त लाइट जो शरीर थी वेंदो। पोइ असां जल्दी फ़रिश्तो ठही वेंदासीं। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।